न्यूज़ ठकराटू जे शहरनि जो SHO मुबारकपुर काबिल भइयो ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुची एहतजाज। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि मोहम्मद आशिक अली, हसन अब्दुल गनी, अब्दुल वाहिद ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब ठकराटू पहुची SHO मुबारकपुर काबिल भइयो ख़िलाफ़ दाईंदे चयो त असांजो खाते वारी ज़मीन ते मामिलो हलंदड़ जंहिंजी दांह खणी SHO वटि पहुतासीं त असांखे मौतमार धमकियूं ॾियणु लॻो। चयाईं त निकिरो हितां, हलो ॾिसां कीअं था ज़मीन ते अचो। बदमस्त SHO आपे खां ॿाहिरि निकिरी वियो, धमकियूं ॾींदे चयाईं त प्लाट ख़ाली कर न त गोलियूं हणंदोसां। एहतजाज कंदड़नि IG सिंध, DIG सखर, SSP सखर खां मुतालबो कयो आहे त हिकु ज़हनी मरीज़ बदमस्त SHO मुबारकपुर खे हटाए इंसाफ़ फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में SSP ऑफिस ॾाढो धरणो हयो वेंदो। शिकारपुर जो कदगोड़ जो असांखे धमकियूं ॾेई मारण जी कोशिशि करे थो। महिरबानी करे असांजी ॿुधो SHO सखर, DSP सखर, पनू अब्दुल, DIG सखर खे असांजी अपील आहे, महिरबानी करे SHO मुबारकपुर खे कंट्रोल करे उनखे पाबंद कयो।